जमहूरियत जो जनाज़ो आहे धाम धूम सां निकिरणु खपे। आइन जो जनाज़ो आहे त दोलन शरनाइन सां निकिरणु खपे। ऐलान इहो थियो आहे त सिस्टम नाकाम थी वियो आहे। ऐलान उहो थो करे जेको पाण ख़ुदि नाकाम आहे, जेको अवाम जो चूंडियल न आहे, सेनेटर बि आहे, वज़ीर दाख़िला बि आहे, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो चेयरमैन बि आहे। कीअं आयो, किथां आयो, न सियासत में न अवाम में, किथां कीअं आयो, छा थियो, उहो फ़ैसिलो कंदो त पाकिस्तान में जमहूरियत हलंदी या न। उनजो ऐलान उहो करे चुको आहे। जेतोणीकि उन में कुझु हुजे हा का इख़्लाक़ियात, त इन ऐलान सां गॾोगॾु पंहिंजे टिनी उहिदनि सेनेटरी, वज़ारत दाख़िला ऐं PCB चेयरमैनी तां इस्तीफ़ा ॾेई छॾिया, पर उहो टिनी उहिदनि खे चिंबड़ियो पियो आहे ऐं थी सघे अञा को मथे का तरक़ी बि करे। उन ऐलान कयो आहे त सिस्टम फेल थी वियो आहे, तंहिंजे करे नवां सूबा ठहणु खपनि ऐं उहे घणे में घणा ठहणु खपनि ऐं उन जा फ़ाइदा अलाए कहिड़ा उहे अञा ॿुधाया नथनि। सिस्टम त उन वक़्तु ई फेल थी वियो जॾहिं बानी पाकिस्तान जी एम्बुलेंस कराचीअ जे रोड ते ख़राबु थी पई। तारीख़ जो वॾो अलमियो चयो, हैरत अंगेज़ पाकिस्तान जी सियासत जो बाब चयो त सन हिन वक़्तु 2026 में बलोचिस्तान जा मरीज़ लाड़काने, सखर, गंबट ऐं कराचीअ में इलाज कराइण अचनि था, पर 1948 में बानी पाकिस्तान खे बलोचिस्तान इलाज लाइ वठी विया। 1948 में अलाए कहिड़ियूं सहूलियतूं जेको 2026 में बि नज़र नथियूं अचनि। सिस्टम त उन वक़्तु ई फेल थी वियो जॾहिं पाकिस्तान बॉडी बिल्डिंग जो चेयरमैन नौजवान चौधरी शुजात खे कयो वियो। सिस्टम त उन वक़्तु ई फेल थी वियो जॾहिं मोहसिन नक़वी सेनेटर थियो, वज़ीर दाख़िला थियो, चेयरमैन PCB थियो। जेको क्रिकेट ते 10 मिंट बि नथो ॻाल्हाए सघे, उहो चेयरमैन क्रिकेट बोर्ड आहे। गुज़िरियल वेस्ट इंडीज़ खां टेस्ट जेकी हाराई अथनि उनजी उनखे ख़बर ई न हूंदी त पाकिस्तान इहा टेस्ट छो हाराई आहे वेस्ट इंडीज़ खां, उनजा कारण सबबु कहिड़ा आहिनि, उहो चेयरमैन खे ख़बर ई न हूंदी। ॿी टेस्ट में, पहिरीं टेस्ट में 8 विकेटूं वठंदड़ सीनियर फास्ट बॉलर मोहम्मद अब्बास खे ॿी टेस्ट में ड्रॉप कयो अथनि। इहो फ़ैसिलो सही आहे या ग़लति, इहो बि मोहसिन नक़वी खे ख़बर ई न हूंदी त जेको 8 विकेटूं टेस्ट में वठे वरी ॿी टेस्ट में उनखे न खंयो वञे, इनजी त उनखे ख़बर ई न हूंदी त उनखे छो न खंयो अथनि या छो ड्रॉप कयो अथनि, उनजो सबबु कहिड़ो आहे। हुनखे न क्रिकेट जी ख़बर आहे, न सियासत जी ख़बर आहे, पर हू चए थो त सिस्टम फेल आहे। सिस्टम फेल थी विया, उनजे करे नवां सूबा ठहंदा। जॾहिं नवां सूबा जेके ठहंदा, चइनि मां 40 थियनि या 20 थियनि, पोइ जेके सूबा हूंदा उन्हनि में पेट्रोल 100 रुपया लीटर में मिलंदो, खीर 100 रुपया किलो ते खपंदो, अटो 50 रुपया किलो ते खपंदो, हर डॉक्टर जी फीस 200 रुपया हूंदी, हर टेबलेट 5 रुपये में मिलंदी ऐं 50 रुपये खां मथे का सीरप न हूंदी। बसूं जो किरायो अधो अधु घटिजी वेंदो। बिजली गैस 24 कलाक हलंदी। हिन वक़्तु बिजली गैस जे बिलनि में जेके टैक्सूं लॻल आहिनि उहे ख़तमु थी वेंदियूं, जेके फालतू चीज़ूं सभु ख़तमु थी वेंदियूं। मोबाइल नेटवर्क नवनि सूबनि में सही हलंदो। जंहिं वक़्तु नवां सूबा ठहंदा त उन वक़्तु कोर्टुनि में इंसाफ़ सस्तो ऐं तकिड़ो मिलंदो। नवनि सूबनि जे अंदरि अदालत में पहिरीं हाज़िरी ते ई जज फ़ैसिलो ॿुधाए छॾींदो, हाज़िरी ते हाज़िरी न ॾींदो, तारीख़ ते तारीख़ न ॾींदो। ज़ाहिर आहे नवां सूबा जो ठहंदा त हिन वक़्तु जेके बि मसइला आहिनि, महांगाई, बेरोज़गारी, क़तल, दहशतगर्दी, अमन अमान जा मसइला सभु हल थी वेंदा। रुगो नवनि सूबनि ठहण जी देरि आहे, पोइ ख़बर न आहे एॾा जेके फ़ाइदा नवनि सूबनि में आहिनि त उन में देरि छो थी। पाकिस्तान ठहण खां वठी शानदार तजुर्बो त 1 यूनिट में बि थियो, जंहिंमें सूबनि जी जेको आहे सुञाणप ई ख़तमु कई वई, त बि कुझु कोन थियो। हाणे वरी नवां सूबा ठहंदा, घणा सूबा ठहंदा, आबादी वधी वई आहे। आबादी वधी वई आहे त बजट त उहा ई हूंदी जेकी सिंध सूबे जी आहे, जेकी पंजाब सूबे जी आहे। हिन वक़्तु पंजाब जेकी बजट आहे हिन मां ई ॿिया सूबनि खे बि उतां ई हिसो मिलंदो। ईअं न त उन्हनि सूबनि जी का अलॻि ठहंदी। सिंध में जेकी बजट आहे उहा ओतिरी वरी उन्हनि सूबनि में विरहाई वेंदी। ईअं न त उन्हनि जी का अलॻि थींदी। सिंध में जेकी पाणी जी खोट आहे उहा ईअं ई रहंदी। ईअं त कोन्हे त नवां सूबा ठहंदा, घणा सूबा ठहंदा, पोइ 1991 वारे ठाह ते अमल थींदो,
ऐं सिंध सरसब्ज़ ऐं ख़ुशहाल थी वेंदी। ईअं कुझु कोन थींदो। अक़ल कुल मख़लूक जी मर्ज़ी आहे जेके फ़ैसिला करे, छो जो ताक़त आहे, ताक़त जी मर्ज़ी आहे, ताक़त जे ज़ोर ते फ़ैसिला थींदा आहिनि, मढ़िया बि वेंदा आहिनि ऐं अवाम रुॻो ॾिसंदो थो रहे। ॾिसूं त अवाम में केसि ताईं ॾिसंदो थो रहे। जेसि ताईं इहो अवाम गूंगो ॿोड़ो हूंदो तेसि ताईं अक़ल कुल मख़लूक जा ई तजुर्बा जारी रहंदा।